सतरीकाल मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन अॼु के प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कराची में ॿीहर पुलिस टारगेट शुरू थी आहे। 1 महीने दौरान 4 एहलकारनि खे दहशतगर्दनि पारां फायरिंग करे शहीद कयो आहे। हिकु ॿियो जेको आहे मुतासिम में रिपोर्ट थियो, उनखां पोइ ॿिया जेके आहिनि हिकिड़ो ॿियो वरी वाक़िशालत रिपोर्ट थियो ऐं गुज़िरियल ॾींहुं गुलशन मेमार वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी फायरिंग में पुलिस एहलकार सदाम शहीद थी वियो आहे। दहशतगर्दी जी हिकु नई लहर आहे जंहिंमें ख़ासि करे पुलिस एहलकारनि खे टारगेट करे शहीद कयो पियो वञे। इन प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु प्रोग्राम में शामिल हूंदा अॻूणा CTD इंचार्ज आहिनि राजा उमर ख़ताब साहब, उन सां गॾोगॾु DIG ओलह इरफान अली बलोच असांखे प्रोग्राम में जॉइन कंदा ऐं असांजा सीनियर क्राइम रिपोर्टर आहिनि अब्दुल्ला सोलंगी, उहे बि असां सां गॾु प्रोग्राम में शामिल हूंदा। प्रोग्राम की शुरुआत कंदासीं। राजा उमर ख़ताब साहब असां सां गॾु आहे। राजा साहब, किस तरह से देख रहे हैं कि ये एक दहशतगर्दी की नई लहर है जिसमें मज़ाफ़ाती इलाकों में टारगेट करके जो पुलिस एहलकार अकेले सफ़र कर रहे हैं या कहीं पर अकेले मौजूद होते हैं उन्हें टारगेट करके शहीद किया जा रहा है, किस तरह से इस मामले को आप देखते हैं? शुक्रिया। ये आप मुज़ाफ़ाती लफ्ज़ इस्तेमाल किया है, ये मुज़ाफ़ात पे तो नहीं हुआ। 2 केस हैं जो हम उनको मुज़ाफ़ात कह सकते हैं। एक कल वाला केस है, इसके बारे में क्लियरिटी नहीं आई, लेकिन जो 2 हमारे हुए हैं इधर अपना बिन कासिम के एरिए में, वो 2 केस, इसके अलावा ज़्यादातर केसेस जो हुए हैं वो हुए हैं इस एरिया में, कोरंगी और डिफेंस के एरिया में। तो ये जो तंजीम उनको क्लेम कर रही है वो TTP का एक सेक्शन है। उन्हें 3-4 चीज तंजीमें मिली हैं बन्नू में जिन्होंने ये फिर सेटअप बनाया कि जी पुलिस को टारगेट किया जाए। इजी टारगेट देखते हैं और देखते हैं कि वो पुलिस वाला जो है ना वो नेता है या यूनिफॉर्म में, तो उसको वो टारगेट कर रहे हैं। तो इस तरह की लहर पहले भी कराची में आती रही है, लेकिन ये जो अभी आई है तो काफी सालों बाद आई है। तो इस पर वर्किंग हो रही है, पुलिस और CTD बड़ी मेहनत कर रहे हैं इसके ऊपर। इंशाल्लाह इसको भी कोई ना कोई इंजाम पे पहुंचा देंगे। अच्छा राज साहब, इतलात ये थी, आपने बड़ा काम किया है TTP के अलावा दहशतगर्द तंजीमों के खात्मे और उनका जो नेटवर्क बेनकाब करने और हाई प्रोफाइल केसेस जो हैं वो आपने उनमें उन दहशतगर्दों को न सिर्फ गिरफ्तार किया है बल्कि उनको उनके अंजाम तक भी पहुंचाया है। इस नेटवर्क को किस तरह से देखते हैं, कितने मुमकिन तौर पे लोग इसमें शामिल हो सकते हैं, या इस तरह से तो नहीं है कि जैसे माजी में हमने देखा था कुछ 3-4 जो दहशतगर्द तंजीमें हैं वो आपस में मिलकर काम कर रही थी, तो इस ये जो वाक़यात है इनमें वो वाली जो है मुमासलत तो नहीं नजर आ रही कि तंजीमें मिलकर काम कर रही हो? थोड़ा सा इसमें है ये कि थोड़ा सा पार्ट नजर आ रहा है कि यहाँ पे लोकल एलिमेंट इनके साथ शामिल हुआ है, जो इस बुनियाद पे इनके साथ जो ये काम जिसमें टारगेट किलिंग करके फरार होते हैं, तो इनके जो उनको रास्तों के बारे में पता है। अभी इसमें जो कुछ केसेस जो डिफेंस के एरिया में तो तकरीबन एक ही ग्रुप काम कर रहा है। दूसरा जो बिन कासिम वाली साइड पे या कुछ साइड पे हुए उसमें दूसरा ग्रुप है। दूसरा ग्रुप भी हो सकता है यही टीम हो, लेकिन वेपन अलग अलग यूज हो रहे हैं। कल वाला जो केस है जिसमें जवान को शहीद किया, उसकी SMG भी साथ लेकर गए, वो कार में है। तो माजी में कभी ऐसा हुआ नहीं कि कोई टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन जो है वो कार के जरिए इस तरह की कोई कार्रवाई करे। तो उसके बारे में अभी फिलहाल जो है ना हम कोई कमेंट्स नहीं पास कर सकते, लेकिन ये है कि जरूरी नहीं है कि TTP है, लेकिन कुछ ऐसी जिहादी ग्रुप है या स्लीपर थे लड़के जो एक्टिव हुए हैं। अच्छा राज साहब, किस तरह से देख रहे हैं अब तक जो पुलिस की जानिब से कार्रवाई की गई है, जो फॉरेंसिक लैब है वो उस तरह से काम नहीं कर रही जिस तरह से उसको करना चाहिए। अभी मैनुअल तरीके से बताया जा रहा है कि 3 से 4 वाक़यात ऐसे हैं जिनमें खोल मैच कर गए हैं। तो आपकी बात बिल्कुल दुरुस्त है कि ये एक ही तंजीम दहशतगर्द तंजीम का भी काम हो सकता है और मुख्तलिफ तंजीमें भी हो सकते हैं। तो ज़रूरत किस चीज़ की है इस तरह के वाक़यात को रोकने के लिए? हुकूमती सतह पर या पुलिस को या डिपार्टमेंटल क्या करना चाहिए कि इस तरह के जो वाक़यात हैं वो मुस्तकबिल में ना हो? और देखिए, इस तरह तो हर कोई अपनी जिम्मेदारी अदा करे, लेकिन अमूमन क्योंकि जवान यूनिफॉर्म में जा रहे होते हैं तो वो यूनिफॉर्म का फायदा उठाते हैं। और फिर दूसरा हमारे जवानों का भी कसूर थोड़ा सा ये है कि वो उस तरह अलर्ट नहीं होते जिस तरह की उनको होना चाहिए। तो IG साहब ने सर्कुलर निकाला है, उस पर उन्होंने सख्ती की है कि भाई आप अपने आप को अलर्ट रखें और यूनिफॉर्म का जो इस्तेमाल है उसको गैर जरूरी तौर पर ना करें। लेकिन देखिए डिफेंस में जो एक मोबाइल है उसके ऊपर अगर उन्होंने फायरिंग की है तो इसका मतलब है कि उनका हाथ जो है वो खुल गया और वो हाथ से ना अपनी जो चीजें हैं उनको तेज कर रहे हैं अपनी एक्टिविटीज को। पहले इनके जो क्लेम आए इसमें काफी इन्होंने क्लेम किए थे, लेकिन उसमें काफी क्लेम जो है वो गलत थे और झूठे थे। वो करने की वजह ये थी कि ये अपना प्रोफाइल बना रहे थे ताकि इनके जो लोग हैं वो समझे कि बहुत सारे लोग काम कर रहे हैं, लेकिन कुछ केसेस में उनके क्लेम दुरुस्त हैं और अब वो जो क्लेम दे रहे हैं अभी तक जो नजर आ रहा है वो ठीक है। कुछ केसेस में उन्होंने क्लेम किए हुए हैं। तो पुलिस जो है वो अब एक्टिव है, इंशाल्लाह इदारे भी एक्टिव है, इसमें सारे मिलजुल के काम करते हैं, दहशतगर्द मिलकर काम करते हैं। तो इंशाल्लाह तंजीमें लॉ एनफोर्समेंट एजेंसीज हैं वो भी बहुत मेहनत करती हैं और इंशाल्लाह इनका भी इंजाम जल्दी हो जाएगा। अच्छा साहब, किस तरह से देखते हैं दाखिली जो शहर के रास्ते हैं
वो आपको नहीं मालूम कि कितने हैं। बलूचिस्तान को बॉर्डर को देखेंगे, मंगोपीर का इलाका हो या खिमाड़ी के मुख्तलिफ इलाके ऐसे हैं जहाँ से बलूचिस्तान से जो है वो लोग दाखिल हो सकते हैं। तो मुमकिन तौर पर दहशतगर्द वहाँ से दाखिल हुए होंगे, तो वहाँ पर किस तरह की सिक्योरिटी रखनी चाहिए ताकि दहशतगर्द आसानी से शहर में दाखिल ना हो सकें? देखें, ये कहना कि जी वो दहशतगर्द कौन से रास्ते से आए हैं और ज़ाहिर हम अपने मुल्क में रहते हैं, बॉर्डर सील तो नहीं हुए हुए, ना कोई किसी दूसरे मुल्क से दाखिल होते हैं, ये अपने ही लड़के हैं, इधर ही होते हैं और उनके आने के लिए कोई निशानी नहीं होती कि टेररिस्ट जो आ रहा है उसका क्या हुलिया होगा, उसकी कैसी पहचान होगी। वो नॉर्मली आते हैं, ज़ाहिर है वेपन 2 पिस्टल जाएंगे, वो कहीं रखे होंगे, ऐसे वो सारा दिन मोटरसाइकिल पे घूमे, किसी को क्या मालूम कि कौन घूम रहा है। जब वेपन लगा होता है उस वक्त भी यही सूरत होती है। तो अमूमन वो दूर से देखते हैं कि पुलिस की टिकट कहाँ लगी है, पुलिस उनसे चेकिंग कब कर रही है, तो वो अपना रास्ता बदल लेते हैं, क्योंकि मोटरसाइकिल का इस्तेमाल इसीलिए करते हैं कि उन्हें निकलने में, भागने में आसानी हो। मैं लोगों से एक अपील करूंगा कि एक चीज को जरा नोटिस करें कि रात के टाइम अगर किसी बंदे ने कैप लगाई हुई है, तो दूसरे रात जब धूप वगैरह हो, और या उसने मास्क लगाया है 2 बंदों ने और एक ही मोटरसाइकिल पे बैठे हुए हैं, तो उनको थोड़ा सा ना लुक आफ्टर करने की जरूरत है, क्योंकि कोरोना तो है नहीं है कि हर बंदे ने मास्क लगाया हुआ है। कुछ केसेज में ऐसा भी हुआ है तो ओपन है, कुछ में उन्होंने कैप पहनी हुई और एक मास्क भी लगाए हैं। तो जब इस तरह की कोई चीज है तो पुलिस को भी चाहिए कि उनको पर नजर रखे और उनको जरूर रोक के चेक करे कि किस तरह के लोग हैं। बिल्कुल ठीक है राजा साहब, बहुत शुक्रिया आपने वक्त दिया। राजा उमर ख़िताब साहब जी ॻाल्हि ॿोलण आमदी, उन्हनि जो चवणु आहे त इन मां लॻे ईअं पियो त बनू में जन दहशतगर्दनि जेको आहे FC जे जेका हेडक्वार्टर हुयो उते हमिलो कयो, उहो साॻियो जेको गिरोह आहे उन जा स्लीपर सेल या उन्हनि जा ई जेके ही दहशतगर्द आहिनि उहे शहर में एक्टिव थिया आहिनि। कुझु वाक़िया अहिड़ा आहिनि जेके उन्हनि पारां नाहिनि कया विया, पर उन्हनि हर भरू क्लेम करे पंहिंजी स्ट्रेंथ या ताक़त वधाइण जे लाइ या पंहिंजा ख़ासि करे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पैगाम ॾियण जे लाइ हू कराची में एक्टिव थी विया आहिनि। राजा उमर ख़िताब मूजिबि उहे हाणे एक्टिव थींदा नज़र अचनि पिया। शहर में हिन वक़्त ताईं 14 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि, जिन में कुझु वाक़िया दहशतगर्दी जा आहिनि, कुझु मामलनि में इनकाउंटर थियो आहे। 14 पुलिस एहलकार हिन वक़्त ताईं शहीद थी चुका आहिनि। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे हिन महीने जी त गुज़िरियल महीने खां हिन महीने ताईं 4 पुलिस एहलकार जेके आहिनि उहे दहशतगर्दनि जी फायरिंग में शहीद थिया आहिनि, जिन में हिकिड़ो 2 वाक़िया बिन क़ासिम थाणे जे हदूद में पेश आया। उनखां पोइ कुझु ॾींहं पहिरियां शाह लतीफ़ थाणे जी हद में हेड कांस्टेबल अब्दुल करीम जोखियो खे फायरिंग करे शहीद कयो वियो। ऐं गुज़िरियल ॾींहुं गुलशन मेमार वेझो फायरिंग करे पुलिस एहलकार जेको आहे सदाम मलगाणी उनखे शहीद कयो वियो। ऐं शुरूआती तौर ते ॿुधायो वियो त सदाम मलगाणी जेको आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MNA शाहिदा रहमानी वटि गनमैन हुयो। ड्यूटी ख़तमु करे हू वापसि पे आयो त उनजी मोटरसाइकिल ख़राबु थी वई। मोटरसाइकिल ठाहिराइण जे लाइ हू मिस्त्री वटि मौजूदु हो ऐं उते वेठो हुयो त हिकिड़ी कार ते सवार हथियारबंदनि उनजे मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में हू ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे फौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो, पर अस्पताल में संदसि शहीद थियण जी तस्दीक थी। वाक़े खां पोइ SSP ओला तारिक इलाही मस्तोई वाक़े वारे हंधि पहुतो, उहो अस्पताल में पहुतो। उन मुताबिक़ शुरूआती तौर ते लॻे ईअं पियो त दहशतगर्दनि फायरिंग करे खेसि शहीद कयो आहे, छो त जेके जवाबदार उनजे क़त्ल में मुलविस हुआ उन्हनि उहे जेके आहिनि उनजी जेका SMG आहे सरकारी जेको हथियार आहे उहो, ऐं उनजी बुलेट प्रूफ जेका जैकेट आहे उहा, छो त उन गर्मी सबबु उहा लाहे रखी हुई, त उहा बि हू खणी फ़रार थी विया आहिनि। वाक़े जो केस गुलशन मेमार थाणे ते SHO गुलशन मेमार जी मुद्दईयत में दाख़िल कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जेका जांच आहे उहा कई पई वञे। उनखां पोइ एडिशनल IG कराची गुज़िरियल राति देरि सां हिकु अहम इजलास बि तलब कयो, जंहिंमें समूरे शहर जा जेके पुलिस ऑफिसर आहिनि, DIGs, SSPs, इन्वेस्टिगेशन जा जेके SSPs आहिनि ऐं उन सां गॾोगॾु CTD ऐं ॿिया जेके कानून लागू कंदड़ इदारनि जा अॻवान आहिनि, सरबराह आहिनि, उन्हनि खे जेको आहे KPO में तलब कयो वियो। अहम मीटिंग थी गुज़री जंहिंमें आम फ़ैसिला बि थिया आहिनि ऐं हिकिड़ी हिदायत बि हाणे जेका आहे एडिशनल IG कराची पारां गुज़िरियल ॾींहुं जेका आहे उहा जारी कई वई त जेके शहर खां परे वारे इलाइक़नि में पुलिस एहलकार रहनि था उन्हनि खे राति जी ड्यूटियुनि में मुक़ररु न कयो वञे ऐं उन्हनि खे इहो पाबंद बणायो वियो आहे त घर खां अचणु वक़्तु ऐं ड्यूटी खां वापसि वेंदे उहे पुलिस वर्दी जो इस्तेमालु न कनि। इहे सख़्तु हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। ॾिसिजे त इन्हनि ते केतिरो अमल थिए थो। गुज़िरियल ॾींहुं बि जेको एहलकार शहीद थियो आहे उन वटि बुलेट प्रूफ जैकेट मौजूदु त हुई, पर खेसि पातल न हुई। गर्मी सबबु या ॿिए कंहिं सबबु हुन लाहे रखी हुई, जंहिंखां पोइ दहशतगर्दनि खेसि टारगेट बणायो आहे। प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिते थियो आहे हिकिड़े ब्रेक जो टाइम। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ॻाल्हि कयूं पिया कराची में
हिकु भेरो ॿीहर पुलिस एहलकारनि जी टारगेट किलिंग शुरू थी आहे। हिकु महीने दौरान 4 एहलकारनि खे दहशतगर्दनि फायरिंग करे शहीद करे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बि गुलशन मेमार वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी फायरिंग में पुलिस एहलकार सदाम मलगाणी शहीद थियो आहे। DIG इरफान बलोच साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे ऐं अब्दुल्ला सोलंगी असां वटि हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहिनि। इरफान साहब वरी महिरबानी वक़्तु ॾिनो। कीअं पिया ॾिसो हीअ जेका ताज़ी लहर शुरू थी आहे जेका दहशतगर्द ख़ासि करे पुलिस एहलकारनि खे या पुलिस मोबाइलनि खे टारगेट बणाइनि पिया, छो त डिफेंस में बि हिकु पुलिस जेका मोबाइल आहे उन ते फायरिंग थी ऐं गुज़िरियल हिकु महीने दौरान ख़ासि करे अहिड़नि इलाइक़नि में पुलिस एहलकारनि खे टारगेट कराए बणाए वञे CCTV मौजूदु न हुजे जितां दहशतगर्द आसानी सां फ़रार थी वञनि। गुज़िरियल ॾींहुं गुलशन मेमार में बि वाक़ियो पेश आयो जिते हिकु एहलकार खे शहीद कयो आहे। जी बिल्कुलु इम्तियाज़, हिन में तव्हां बिल्कुलु सही चयो त गुज़िश्ता जेको हिकिड़ो महीनो गुज़रियो आहे इन में पुलिस ऑफिसर्स खे या पुलिस कॉन्स्टेबल्स खे टारगेट कयो थो वञे। पर हाणे इन में कुझु अहिड़ा केसिस बि आहिनि जिन में ज़ाती मसइला हुया पुलिस कॉन्स्टेबल्स जा। जीअं हाणे मली डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो असांजो अबड़ो कॉन्स्टेबल शहीद थियो हुयो, हुन ज़ाती मसइलो हुयो मोहम्मद अली अबड़ो। हिन खां जी जी बिल्कुलु। हाणे उन खां अलावा जेके आहिनि त बिल्कुलु उन में कुझु असांखे अहिड़ियूं शायदि मिलियूं आहिनि जंहिंमें टेररिस्ट एलिमेंट हुन में मौजूदु आहे। जीअं हाणे तव्हां डिफेंस जी ॻाल्हि कई, हाणे गुलशन मेमार में जेको राति जो वाक़ियो थियो आहे हुनजी बि असां इन्वेस्टिगेशन कयूं था। अञा ताईं हुन में इहो क्लियर त न थियो आहे त इहो टेररिज़म जो वाक़ियो आहे, पर न ई कंहिं तंज़ीम हुनखे एक्सेप्ट कयो आहे या हुनजी क्लेम या रिस्पॉन्सिबिलिटी हुनजी एक्सेप्ट कई हुजे। सो हुनखे असां डिफरेंट इन्वेस्टिगेशन जे पहलुनि खे असां ॾिसूं था पिया, पर इहो एलिमेंट डेफिनेटली मौजूदु आहे कराची में त कुझु पुलिस ऑफिसर्स खे उहो टारगेट कनि था पिया। अच्छा इरफान साहब, कीअं ॾिसो था समूरे मामले खे? छो त ॾिसो बिल्कुलु अञा ही जेकॾहिं क्लियर न आहे बि हीउ मामिलो, पर उनजी जेका सरकारी हथियार आहे उहो बि दहशतगर्द खणी विया आहिनि। बुलेट प्रूफ जैकेट जेका आहे उहा बि हथियारबंद जेके आहिनि उहे जवाबदार उहे खणी विया आहिनि ऐं जेके एनी शाहिदीन उते मौजूदु हुया या असांजी जेका इन्वेस्टिगेशन टीम आहे उन्हनि इहो ॿुधायो आहे त पुलिस एहलकार खे पहिरियां हिकिड़ी गोली हई वई ऐं जॾहिं हू उतां भॼण जी हुन कोशिशि कई त खेसि थोरो अॻिते वञी टारगेट करे क़तल कयो वियो ऐं पुलिस एहलकार जेके उहे हथियारबंद आहिनि उहे गाॾी ते सवार हुआ। राजा उमर ख़ताब सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि मुताबिक़ त दहशतगर्दी जेको वाक़ियो ईअं अहिड़े तरीक़े अञा ताईं पेश न आयो जेको रिपोर्ट थियो हुजे त जेके दहशतगर्द आहिनि उहे गाॾी ते आया हुजनि या कार ते आया हुजनि। त हीउ समूरो जेको सिस्टम आहे जंहिं हवाले सां इजलास बि गुज़िरियल राति एडिशनल IG घुरायो त ॿुधायो इहो पियो वञे त दहशतगर्द तंज़ीमूं जेके आहिनि या उन्हनि जा जेके स्लीपर सेल्स आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर एक्टिव थियण जी कोशिशि कनि था ऐं कुझु वाक़िया अहिड़ा आहिनि जेके हू कनि पिया ऐं कुझु वाक़िया जेके उन्हनि कया बि न आहिनि पर उहे पाण उनजी ज़िम्मेवारी खणी पंहिंजा जेके उन्हनि जा कारिंदा आहिनि या दहशतगर्द आहिनि उन्हनि खे इहो पैगाम ॾियणु चाहिनि था त हू हाणे मज़बूत थी चुका आहिनि ऐं जंहिंजे करे इन्हनि वाक़ियनि में वाध बि अचे पई। ॾिसो इम्तियाज़, इन में त को शक न आहे त कुझु अहिड़ा इंसिडेंट्स थिया आहिनि जंहिंमें दहशतगर्दीअ जो हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो अंसर जंहिंखे चइजे उहो मौजूदु हुजे। तो इहो इन में त को शक न आहे। हाणे ज़रूरु जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि त असांजा लोकल जेके फैसिलिटेटर्स आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि ऐं राति जी बि असां मीटिंग हुई, हुन खां पहिरियों बि असां मीटिंग्स कयूं आहिनि ऐं सॼी पुलिस जेका लीडरशिप आहे हुन ते गौर फ़िक्र करे थी पई त इन्हनि इंसिडेंट्स खे कीअं ख़तमु कजे, टेररिज़म जे इंसिडेंट्स खे या उन्हनि ताईं कीअं पहुचजे। त जॾहिं बि अहिड़े क़िस्म पास्ट में बि अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जिन में अहिड़े क़िस्म जूं तंज़ीमूं इन्वॉल्व हूंदियूं आहिनि त उन्हनि खे थोरो एक्सपोज़ करण में, थोरो उन्हनि ताईं पहुचण में थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे। त इन में CTD बि लोकल पुलिस सां गॾु कमु करे थी पई ऐं ॿियूं जेके सिस्टर एजेंसीज़ आहिनि इंटेलिजेंस एजेंसीज़ उहे बि असां सां गॾु कमु कनि था पिया। सो मूंखे पूरी उमेद आहे त असां हिन मसइले खे जल्द अज जल्द हल करे वेंदासीं। पर हाणे इहो आहे त जेसिताईं असां हुन मसइलनि खे हल कयूं तेसिताईं असांखे पंहिंजी प्रोटेक्शन जे लाइ बि असां स्टेप्स खणूं था पिया। असां ब्रीफिंग था ॾियूं कॉन्स्टेबल्स खे, हर थाणे ते ब्रीफिंग था ॾियूं, बुलेट प्रूफ जे इस्तेमाल खे वधायूं था पिया ऐं उन्हनि जी अच वञनि खे बहितर था कयूं। छो त जेको सिक्योरिटी एनवायरमेंट आहे उनखे बहितर बणाइणु तमामु ज़रूरी आहे ऐं जेके कॉन्स्टेबल्स असांजा जेके स्ट्रीट्स ते मौजूदु आहिनि, जेके घिटियूं में मौजूदु आहिनि, उन्हनि जी सिक्योरिटी खे बहितर बणाइण लाइ असां कमु कयूं था पिया। अच्छा इरफान साहब, कराची शहर हुजे या सूबो सिंध, उनजे अमन अमान लाइ सिंध पुलिस वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं असीं सभु उन्हनि क़ुर्बानियुनि खे इज़त जी निगाह सां ॾिसूं था। पर ॾिसूं इहो पियो वञे त पुलिस एहलकार जेके आहिनि उहे SOPs ते अमल न आहिनि कंदा। मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते SOPs जारी कयूं वेंदियूं आहिनि। कुझु सतह ते एहलकार उन्हनि SOPs ते अमल दरामद न आहिनि कराईंदा, कुझु सतह ते वरी थाणनि में मुक़ररु जेके ड्यूटी मुंशी आहिनि या हेड मोडर आहिनि उहे पुलिस एहलकारनि जी ॻाल्हि
ॻाल्हि न आहिनि ॿुधंदा, ख़ासि करे जेको गुज़िरियल ॾींहुं हुकुमनामो जारी थियो त जेके पुलिस एहलकार परे वारे इलाइक़नि में रहनि था या शहर खां ॿाहिरि जेके ॻोठ आहिनि उन्हनि में रहनि था उन्हनि खे राति जे ड्यूटियुनि में मुक़ररु न कयो वञे। पर मुख़्तलिफ़ टाइमनि ते असां ॾिठो आहे सज़ा जे तौर ते या पसंदि या न पसंदि जे तौर ते बि उन्हनि एहलकारनि खे अहिड़नि वक़्तनि ते मुक़ररु कयो वेंदो आहे। पुलिस एहलकार बि घणो करे जेको बुलेट प्रूफ जैकेट्स आहिनि मौजूदु हूंदे बि उन्हनि जो इस्तेमालु नथा कनि। त इनखे कीअं इन ते अमल दरामद थींदो या इहे जेके हिदायतूं जारी कयूं वञनि ते अमल कीअं कराईंदो? जी बिल्कुलु, तव्हां वरी इम्पोर्टेंट पॉइंट ते हथु रखियो आहे। हुन में अनफॉर्चुनेटली ईअं थिए ई त जेको असांजो कांस्टेबल आहे जेको थाणे ते मौजूदु आहे या जेको ॿियनि डिपार्टमेंट्स में मौजूदु आहे उहो पंहिंजी सिक्योरिटी जे बारे में एॾो कंसर्न नथो रहे। हुनखे इहो आहे त शायदि मूंखे ई छो हेठि कंदा, छा मां कहिड़ो क़सूरु कयो जो मूंखे उहो हेठि कंदा। हालांकि क़सूरु त कंहिंजो बि न हूंदो आहे, पर इहो क़सूरु हूंदो आहे त उहो पुलिस ऑफिसर हूंदो आहे। त हाणे राति जो ई तव्हां हिकिड़ो एग्ज़ाम्पल वठो त हेॾे जेके सिक्योरिटी एनवायरमेंट में जॾहिं असांजी ब्रीफिंग्स पिया ॾियूं, जॾहिं असां एतिरो हेठि ताईं असां हेठि वञी थाणनि ताईं ऑफिसर्स वञी हुनखे ब्रीफिंग पिया ॾियनि, त राति वारो जेको इंसिडेंट तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त पंहिंजी बुलेट प्रूफ इवन क्लाशन को बि साइड ते रखी वेठो आहे। तो इहा हिकिड़ी अनफॉर्चुनेट क़िस्म जी हिकिड़ी सिचुएशन डेफिनेटली मौजूदु आहे। ऐं इहा यानी की विज़डम हिकिड़े कांस्टेबल खे नथी अचे त एनवायरमेंट कहिड़े क़िस्म जो आहे, हुन में कहिड़ी क़िस्म जी जेका थोरी बि क़िस्म जी जेका मिसमैनेजमेंट थी या लापरवाही थी उहो उनजी ज़िंदगीअ जे जो आख़िरी ॾींहुं साबित थी सघे थी। त जेको कल्ह बि वाक़ियो थियो हुन में बि अनफॉर्चुनेटली हालांकि हुनखे प्रॉपर ब्लड प्रूफ मिलियल हुई, क्लाशन कोफ हुनखे ऐलान थियल हुई ऐं अगरि उहो शहीद अगरि हुते बीह हुन शइ जो मुक़ाबिलो करे हा त शायदि सभिनी खे एलिमिनेट करे सघे थो। पर शायदि हुन ज़हन में इहा ॻाल्हि न हुई त मां हेठि थी सघां थो। त इहा ॻाल्हि तव्हां वाक़ई ठीकु आहे त जेको असांजो हेठि कांस्टेबल आहे उहो सिक्योरिटी जे बारे में एतिरो कंसर्न न आहे। हाणे उनजे लाइ असां डिफरेंट स्टेप्स वठूं था पिया। जीअं हाणे असां SHO जी ज़िम्मेदारी ॾिनी आहे त उहो कहिड़े क़िस्म जी कंहिं बि कांस्टेबल अकेलो न छॾे। जेके असांजा बॉर्डर एरियाज़ आहिनि उन्हनि ते यानी की 2 ॼणनि जी पिकेट न हुजे, घटि में घटि 4 खां 5 ॼणा हुते हुजनि मौजूदु। मोटरसाइकिलूं आहिनि त हिकिड़ी आहे त हुन 2 या 3 हुजनि। सो अहिड़े क़िस्म जो असां पूरी कोशिशि था कयूं त इन्हनि शयुनि खे असां इम्प्लीमेंट करायूं। ठीकु आहे इरफान साहब, तमामु घणी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो। इरफान बलूच साहब जी ॻाल्हि अवां ॿुधी, उन्हनि जो चवणु आहे त पुलिस एहलकार जी हाणे जेका हिफ़ाज़त आहे उनखे यकीनी बणाइण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। गुज़िरियल ॾींहुं बि अहम इजलास जेको आहे कराची पुलिस ऑफिस में राति देरि ताईं जारी रहियो। जॾहिं हीउ वाक़ियो पेश आयो शाम जो मग़रिब जे वक़्त खां पोइ त हीउ राति जो 9 बजे खां इजलास शुरू थियो ऐं देरि ताईं हीउ इजलास हलंदो रहियो, जंहिंमें कराची में जेके अफ़सर मुक़ररु थियल आहिनि उहे मौजूदु हुया। अब्दुल्ला सोलंगी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अब्दुल्ला, कीअं पिया ॾिसो हिन साल हिन वक़्त ताईं 14 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि ऐं रुगो गुज़िरियल 1 महीने जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त 4 पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि। अञा ताईं को हिकिड़ो वाक़ियो बि अहिड़ो न आहे त जंहिंमें पुलिस हिन ॻाल्हि ताईं बि पहुती हुजे त इन्हनि वाक़ियनि में मुलविस केरु आहे। सभु ॻाल्हियूं आहिनि, सभु फर्ज़ी ॻाल्हियूं आहिनि त TTP बि मुलविस थी सघे थी, दहशतगर्द तंज़ीमूं बि थी सघनि थियूं, पर अञा ताईं का ॻाल्हि क्लियर न आहे। ऐं दहशतगर्द बि अहिड़नि इलाइक़नि में जेको आहे टारगेट कनि पिया जिते कैमरा लॻंदा आहिनि। कुझु वाक़िया अहिड़ा आहिनि जीअं डिफेंस में पुलिस मोबाइल ते फायरिंग थी, हुन में CCTV आई, पर उतां बि हू जवाबदार डिफेंस जहिड़े इलाइक़े मां बि फ़रार थी वियो। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? वॾी महिरबानी इम्तियाज़ भाउ। असल में हीअ जेके जीअं तव्हां ॿुधायो त जनवरी खां वठी हिन टाइम ताईं तक़रीबन 12 खां 14 जेको आहे सो पुलिस एहलकार शहीद थी चुका आहिनि। अच्छा, उन्हनि में टोटली जेके ॾिसिजे त हिकिड़ा दहशतगर्दी जे वाक़े जे थी विया आहिनि, ॿिया जेके टारगेट कया विया आहिनि ऐं टारगेट कुझु पर्सनल जेके दुश्मनियूं आहिनि, ज़ाती दुश्मनियूं आहिनि, उन्हनि में बि थियो आहे। ऐं हाणे जेको हीउ गुज़िरियल राति जेको वाक़ियो थियो आहे उन में जीअं DIG साहिबु ॻाल्हि कई, इरफान बलूच साहिबु, त उहे पाण जेके आहिनि पुलिस एहलकार उहे इन पंहिंजी हिफ़ाज़त लाइ उहे एतिरा कंसर्न न आहिनि, मतिलबु एतिरा चौकस न आहिनि। ऐं हू कोशिशि कंदा आहिनि त जीअं ड्यूटी ख़तमु थिए त पोइ उहो जैकेट बि लाहे छॾींदा आहिनि, पोइ उहो हथियार बि परे रखंदा आहिनि। ऐं हिन सां बि साॻियो सीन थियो जीअं राति गुज़िरियल राति हू कंहिं सियासी जेके कंहिं वटि सिक्योरिटी गार्ड बिल्कुलु उन वटि गनमैन हो ऐं उतां हू ड्यूटी करे जॾहिं वापसि अचे पियो उनजी ड्यूटी ताईं हू उहा जैकेट बि पाईंदो हूंदो, उहा जेको आहे उन जी गन आहे उहा बि हुन वटि स्टैंड बाई हूंदी। पर जॾहिं हू वापसि घर अचण वारो हुयो उन टाइम उनखे हल्को वठी करे पंहिंजो जेको आहे उहो जैकेट लाहे छॾी ऐं उनखां पोइ जेको आहे उहो कलेक्शन कोफ या उहा बि साइड करे रखी जेकी गन आहे। सो इहे कुझु मामला आहिनि। ऐं जीअं गुज़िरियल राति एडिशनल IG साहिब इनखे सख़्ती सां हिदायत कई आहे त जेके बि पुलिस एहलकार आहिनि उहे पंहिंजे ब्लड प्रूफ जैकेटियूं पाईंदा ऐं उनखां पोइ ड्यूटी खां अलावा बि जेकॾहिं किथे बीठा न या ॿार अकेला वञनि था पिया त बि उन्हनि खे ब्लड प्रूफ जैकेट हूंदियूं, छाकाणि त इहे जैकेट्स मौजूदु आहिनि। त पोइ उनखे पाइण में जेकॾहिं इशू थिए थो पियो उहो पुलिस एहलकारनि खे
पाण खे बि सम्झणु घुरिजे त असां लाइ को इशू थी सघे थो पियो। बाक़ी हीअ जेके मामला थियनि था पिया उनमें कुझु टारगेट किलिंग जेकी पर्सनल ज़ाती दुश्मनी सबबु थिया आहिनि ऐं उनखां अलावा जीअं गुजरी वारे थाणे जी हद में थी उनजी जेको आहे दहशतगर्दी तंज़ीम जेको आहे उहा ज़िम्मेदारी बि क़बूल कई त असां उन्हनि ते जेको आहे हमिलो कयो आहे। बहरहाल अहिड़ा वाक़िया बि टारगेट कया विया आहिनि ऐं कराची अंदरि जेको आहे हू बि ख़ौफ़ हिरास फैलाइणु चाहिनि था पिया, दहशतगर्द पंहिंजी जेको दहशत आहे उहा फैलाइणु चाहिनि था पिया। पर पुलिस हिन में हिन वक़्त ताईं जेको आहे सो बार बार जेके प्रेस रिलीज़ जारी करे या उन्हनि जेके बि हुकुमनामा जारी कया आहिनि त तव्हांखे चौकस रहणु घुरिजे, अलर्ट रहणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते जीअं इरफान बलोच साहिबु ॻाल्हि कई त कुझु पुलिस अधिकारी ईअं चवंदा आहिनि त मूंखे छो टारगेट कयो वेंदो या जेकॾहिं मां शायदि न हुजां टारगेट ते, पर टारगेट त हुनजो को ॾोह न आहे। बिल्कुलु टारगेट त हुननि जो दहशतगर्दनि जी इहा ई आहे त माना कंहिं वर्दी पर्सन खे कंहिं फोर्समैन खे जेको असां टारगेट कयूं त जीअं हू घणो दहशतगर्दी जेको दहशत फैलिजी सघे। उन सां गॾोगॾु हिन टाइम जेको आहे सो तक़रीबन जेके 14 ॿुधाया था पिया वॾो अंग आहे हिकिड़ो हिन साल जो, जेके 14 एहलकार शहीद थी विया आहिनि। ऐं हीअ जेको गुज़िरियल राति शहीद थियो आहे उहो बि कंहिं मुंहिंजे ख़्याल में जेकाबाद जो रहवासी आहे, उतां जो जेको इलाइक़े वारो आहे ऐं हिते गनमैन तौरु कमु कंदो हुयो। ऐं उन सां गॾु जेकी हुनजी हिन वक़्त ताईं जेकी रिपोर्ट अञा ताईं पुलिस इहा तस्दीक न कई आहे त हुनजो को ज़ाती दुश्मनी मामिलो हुयो या हुनजी जेको आहे टारगेट करे कंहिं दहशतगर्द तंज़ीम जेको आहे सो कयो आहे, छाकाणि त दहशतगर्दी तंज़ीम वारा हिन वक़्त ताईं को बि जेका ज़िम्मेवारी हुनजी क़बूल न आहे कई वई। उन समेत ओवरऑल जेके ॾिसिजे त पुलिस डिपार्टमेंट में ख़ासि तौर ते कराची में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हर साल जे कंहिं न कंहिं महीने में को अहिड़ो लहर अचे थी वञे जंहिंमें हू दहशतगर्द बि पंहिंजी एक्टिविटी स्लीपर सेल्स जेके आहिनि उहे पंहिंजी एक्टिविटी कनि था पिया, दहशत फैलाइण जी शुरूआति कनि था पिया। तंहिं करे जेको आहे सो हिननि खे मुकमल तौर ते हर टाइम चौकस रहणु घुरिजे त जीअं को बि जेको अहिड़ो मामिलो पेश न थी सघे, छाकाणि त ख़ासि तौर ते जेके ट्रैफ़िक पुलिस वारा आहिनि उहे हुननि जो साफ़ टारगेट आहिनि। उन्हनि वटि पिस्टल या जेके गन हथियार आहिनि तमामु घटि हूंदा आहिनि ऐं उहे वीचारा रोड ते बीठल हूंदा आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त को बि दहशतगर्द कहिड़े टाइम बि अचे जेको आहे हुननि खे फायरिंग करे टारगेट करे सघे थो पियो। तंहिं करे न सिर्फ़ु ऑपरेशन पुलिस पर ट्रैफ़िक पुलिस समेत जेके पुलिस जे माण्हू आहिनि, पुलिस एहलकार आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी वञे, बज़ारि हिकिड़ी सुठी हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी वञे। ऐं उनखां पोइ शायदि इहा ट्रेनिंग ॾिनल बि आहे पर उन ते जेको आहे उनजी नज़रअंदाज़ करणु उन लाइ वॾो ख़तरो थो थिए पियो। तंहिं करे एडिशनल आई जी राति वॾी मीटिंग में सख़्तु हुकुम जारी कया आहिनि त मुकमल तौर ते जेको आहे सो चौकस रहणु घुरिजे। ऐं हींअर मां अचां पियो जॾहिं त मूं ॾिठो त काफ़ी जेके बि रोडनि ते बीठल हुया पुलिस एहलकार उन्हनि खे जैकेट्स वग़ैरह पहिरियल हुयूं, पर जेके ट्रैफ़िक पुलिस वारा हाणे उन्हनि खे बि मुंहिंजे ख़्याल में जेके हथियार मूंखे अॼु नज़र आया त उन्हनि वटि बि हथियार आहिनि ऐं हू अलर्ट बीठल आहिनि। इहो सिर्फ़ु हिकिड़ो मामिलो थियण खां पोइ जेको आहे थिए थो पियो, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी आस्ते आस्ते उन्हनि खे जेको आहे नज़रअंदाज़ करे उनखे जेको फिटो कयो थो वञे न पोइ इहो नुक़सानु वरी थिए थो पियो। तंहिं करे इनखे मुस्तक़बिल जेकॾहिं इनखे कंटिन्यूअसली उनखे हिकिड़ो विजिलेंस टीम हुजे जेकी चेकिंग करे ऐं उन्हनि जे थाणे जो ज़िम्मेदार माण्हू हुजे, जीअं हेडमोरर आहे त उनखे ज़िम्मेवारी आहे त तव्हां जेको आहे कंहिंखे बि ड्यूटी ते मोकिलण खां अॻु में उनखे मुकमल तौर ते स्टैंड करे ऐं पोइ जेको आहे मोकिलियो। पुलिस मोबाइलनि जे जेके अंदरि वेठल मौजूदु आहिनि उहे माण्हू बि पुलिस एहलकार बि सम्झंदा आहिनि त असां सिक्योर आहियूं, पुलिस मोबाइल जे अंदरि आहियूं। हाणे त उहो टारगेट करे पुलिस जी मोबाइल खे इहे ख़ुदा बचायो हिननि खे, उन्हनि खे जेके ॿ पुलिस एहलकार पुलिस मोबाइल में मौजूदु ऐं मुंहिंजे ख़्याल में 12 खां 13 जेको आहे हुन ते फायर कया विया। हीअ मौजूदाने तौर ते उहे ॿई पुलिस एहलकार बची विया आहिनि, पर अलाह न कंदो त अहिड़ो को वाक़ियो जंहिंमें थी सघे जंहिंमें जेको आहे पुलिस जे अंदरि जेके मौजूदु माण्हू आहिनि उहो नज़रअंदाज़ करे पाण खे जेको आहे जैकेटूं लाहे करे वेहनि था पिया, उन्हनि खे अहिड़ो को वाक़ियो पेश अचे। बिल्कुलु ठीकु आहे, जैकेट त पुलिस एहलकार नथो पाए, पर हीउ जेको पसंदि नापसंदि वारो जेको रवैयो हुजे थो उहो बि पुलिस एहलकारनि खे मायूस करे थो। बिल्कुलु उन्हनि जी कोताही आहे, उन्हनि जी कोताही सबबु ई हू टारगेट थियनि था। पर असां ॾिठो इहो आहे त परे वारे इलाइक़नि में जेके रहंदड़ पुलिस एहलकार आहिनि जिनजी का पहुच न आहे, जिनजी का सिफ़ारिश न आहे, त थाणनि ते मौजूदु SHOs हुजनि, हेडमोरर हुजनि, ड्यूटी मुंशी हुजनि या ॿिया जेके लाॻापियल अमलदार उन्हनि खे सज़ाउनि जे तौर ते या पसंदि या नापसंदी तौर ते उन्हनि खे परे वारे थाणनि ते बि मुक़ररु कयो वञे थो, उन्हनि खां वधीक ड्यूटी बि वरिती वञे थी। ऐं ज़ाहिर आहे जेको 1.5 कलाक 2 कलाक सफ़र करे पहुचंदो त हू ड्यूटी मां ई बेज़ार हुजे थो। ऐं ॿियो मसइलो पुलिस में जेको आजी साहब इन जे लाइ कोशिशि बि कई त पुलिस जी ड्यूटी 8 कलाकनि ताईं कई वञे, पर अञा ताईं उहो मुमकिन न आहे थी सघियो। 12 कलाक पुलिस एहलकार ड्यूटी करे थो, बुलेट जेका जैकेट आहे त उन्हनि जे हिफ़ाज़त लाइ तमामु बड़ी भली शइ बि आहे, पर हुन में वज़न हुजे थो ऐं हू थकिजी बि पवनि था, उनजे करे बि हू लाहिनि था। त अहिड़ो को मैकेनिज़म छो न पियो जोड़ियो वञे त पुलिस एहलकारनि जी ड्यूटी एतिरी कई वञे जो हू सही टाइम ते ड्यूटी करे सघनि, एतिरा न थकिजनि ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त खे बि यकीनी बणायो वञे। बिल्कुलु इहा वॾी अहम ॻाल्हि आहे ऐं इहा सोचणु घुरिजे सीनियर्स ऑफिसरनि खे
त हिकु त जेके सज़ा तौर ते खे मोकिलींदा पिया कंहिं बि अहिड़े इलाइक़नि में परे परे मोकिलींदा पिया, उते ड्यूटी ॾियनि था पिया, उते जेको हुननि खे सॼो ॾींहुं बीहारींदा पिया, त उन्हनि जी घटि में घटि 8 कलाकनि वारी ड्यूटी हुजणु घुरिजे। ऐं जेकॾहिं न आहे 8 कलाकनि जी ड्यूटी 12 कलाक आहे, त उन लाइ बिल्कुलु इशू थिए थो पियो। 24 कलाक या 12 कलाक जेको जैकेट पाइणु वॾो वज़नी जैकेट आहे, ऐं उनखां पोइ माण्हू तंग थो थी वञे। हिकिड़ो इंसान जी हिकिड़ी हैसियत आहे पंहिंजी बर्दाश्त करण जी, उनखां पोइ जेको आहे हू बि बिल्कुलु थकी था पवनि पिया। इहो सीनियर्स खे, पुलिस ऑफिसर्स खे इहो बि सोचणु घुरिजे। उन सां गॾु उनखे जेके तव्हां ॻाल्हि कई त उनजो जेको टाइम आहे, उहो टाइम ॾेई 8 कलाक जेकी ड्यूटी आहे, उन करण सां हिकिड़ा इहो थींदो त जेकॾहिं जेके पुलिस एहलकार ड्यूटी करे रहिया आहिनि, उहे 8 कलाक एक्टिव थी करे कमु कंदा, ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में उन में 8 कलाकनि में हू बहितरी पाण माणींदा, ऐं उनखां पोइ वरी ॿी जेकी टीम हूंदी उहा वरी फ्रेश थी करे वेंदी। हाणे कंटिन्यूसली जेकॾहिं 12 कलाक कंहिं पुलिस एहलकार खे ड्यूटी ॾिनी थी वञे, त पोइ उहो आहिस्ते आहिस्ते एडजस्ट करणु सिखी थो वञे, त किथे वेही थो रहे, किथे पाण खे जेको आहे सो उन लेज़ी फील थो करे, त उनखे पोइ जैकेट बि लाहे थो छॾे, गन बि परे करे रखे थो, हथियार बि परे करे रखे थो पियो। सो इन खे बिल्कुलु सीनियर ऑफिसरनि खे थोरो सोचणु घुरिजे, ऐं उन सां गॾु जेके पसंदि आहिनि नापसंदि वारो मामलो आहे, उहो तमामु घणो आहे कराची जे अंदरि। कराची छा ओवरऑल मुंहिंजे ख़्याल में पुलिस में इहो मसइलो आहे, त जेकॾहिं तव्हां थाणे जो को SHO जेकॾहिं तव्हांखे पसंदि थो करे, उहो बि तव्हांखे अहिड़े हंधि ड्यूटी ॾिनी सघे थो पियो सज़ा तौरु, या जेकॾहिं को SSP आहे या SP आहे, मतिलबु को बि सीनियर ऑफिसर आहे जेको पुलिस एहलकार खे नापसंदि थो करे, उनखे सज़ा तौरु एॾे मोकिलणु, त इहो माना हिकिड़ो उन सां बिल्कुलु दुश्मनी सम्झे त उहो कई थी वञे। ऐं उनखां पोइ हू हिकु त पंहिंजे परे घरनि खां परे आहे, जेके ड्यूटी करे वापसि अचे थो पियो घर में, उहो बि टेंशन आहे। जेतिरो परे हूंदो ओतिरो जेको आहे हुननि लाइ मसइलो हूंदो। ऐं ख़ासि तौर ते पुलिस एहलकारनि वटि जेकी कन्वेंस आहे, उहो ड्यूटी करण खां पोइ के त वरी वीचारा ट्रैफिक पुलिस वारा ॾिसंदा आहियो त बसुनि ऐं कोचुनि या रक्षनि ते जेको लिफ्ट वठी करे पहुचंदा, उन वटि एतिरी कन्वेंस न हूंदी आहे। ऐं उनखां अलावा के वरी पुलिस एहलकार हूंदा आहिनि जेके मोटरसाइकिल ते सफ़र कंदा आहिनि, तंहिं करे उन्हनि खे एॾो वॾो सफ़र न कराइजे वर्दी में, ऐं वर्दी खां पोइ त आम माण्हू आम शहरी थी करे जेको आहे घुमी सघे, पर वर्दी में जेकॾहिं उते किथे बीठो आहे ऐं उनखां पोइ वापसि घर थो वञे पियो, त उहो बि उन लाइ सॉफ्ट टारगेट आहे, ऐं उहो अकेलो ॾिसी करे उनखे टारगेट करे। बिल्कुलु ठीकु आहे, टारगेट थी सघे थो। अब्दुल्ला, प्रोग्राम में टाइम बि घटि आहे, जेके केस रिपोर्ट थिया आहिनि, तव्हांजी सीनियर ऑफिसरनि सां मुलाक़ात बि थी आहे, छा ॿुधाए पियो वञे का हिकिड़ी तंज़ीम आहे, या जीअं माज़ी में असीं ॾिठो बोरी जेका मस्जिद आहे उन वटि जेको धमाको थियो, या सदर में जेको कपिड़नि वारी मार्केट में जो धमाको थियो, उते मुख़्तलिफ़ तंज़ीमूं हुयूं जिन गॾियल तौर ते कार्रवाई कयूं। त हाणे जेके हीअ वाक़िया थियनि पिया, छा पुराणे तरीक़े सां दहशतगर्द तंज़ीमूं गॾियल तौर ते हीअ कार्रवायूं कनि पियूं, या का हिकिड़ी दहशतगर्द तंज़ीम आहे जेका ख़ौफ़ फैलाइण जे लाइ इहे वाक़िया करे पई? हिन वक़्तु ताईं पुलिस ऑफिसरनि जो छा चवणु आहे, इन्वेस्टिगेशन किथे पहुती आहे? बिल्कुलु जेको हीउ मामिलो थियो पंहिंजो गिज़री में, उनखां पोइ हिकिड़ी तंज़ीम उते प्रेस रिलीज़ जारी कंदे उन बयानु कयो त असां जेको आहे क़बूली कई आहे। उन क़बूली खां पोइ हिन वक़्तु जेको आहे उन ते कमु कयो वञे, पर मुंहिंजे ख़्याल में इहे सिर्फ़ु हिकिड़ी तंज़ीम न आहे। स्लीपर सेल्स उहे पुराणा ई आहिनि जेके दहशतगर्दी फैलाईंदा रहंदा आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि ते उहे ख़ामोश थींदा आहिनि जॾहिं पुलिस एक्टिव हूंदी आहे, ऐं उनखां पोइ वरी जेको आहे सो जॾहिं पुलिस सुस्त ॾिसंदा आहिनि ऐं पुलिस खे जेको आहे ॾिसंदा आहिनि त हाणे मुख़्तलिफ़ कमनि में एंगेज थियल आहे, उनखां पोइ वरी एक्टिव थींदा आहिनि। हीअ जेके हिकिड़ी तंज़ीम त उहा पाबंदी बड़ तंज़ीम जेकी TTP जी तंज़ीम विंग आहे का हिकिड़ी, उन तंज़ीम जेको आहे सो कयो आहे। उन सां गॾु ॿियो जेको तंज़ीम आहे ख़ासि तौर ते कराची अंदरि उहा अलहदगी पसंदि जेके बलोच वारनि जी तंज़ीम आहे, उन में पिणु जेको आहे सो उहो टारगेट कयो पियो वञे पुलिस, ऐं पुलिस सां गॾु जेके ॿाहिरि मुल्कनि जा जेके माण्हू आहिनि हिते इन्वेस्ट करण था अचनि पिया, उन्हनि खे पिणु जेको टारगेट कयो पियो वञे। ऐं तंहिं करे जेको आहे सो हिन वक़्तु ताईं जेको आहे सो अञा मुकमल तौर ते हिकिड़ी तंज़ीम साम्हूं न अची सघी आहे। 2-3 मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि, ऐं उहे तंज़ीम दहशतगर्दी तंज़ीम जेकी पाबंदी मड़ियल पहिरियों ई आहिनि, पर उन ते जेको आहे स्लीपर सेल्स हिते क़ाइमु छो थियल आहिनि। हिन वक़्तु ताईं पुलिस असांजा जेके इदारा आहिनि, ख़ासि तौर ते हसास इदारा आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि ख़िलाफ़ु ऑपरेशन करे, ऐं मुंहिंजे ख़्याल में ऑपरेशन थी रहियो आहे, पर उन लेवल ते ऑपरेशन थिए जीअं हिते कराची में मौजूदु स्लीपर सेल आहिनि मुकमल तौर ते ख़तमु कया वञनि। ॿिए पासे जेको पुलिस जो पंहिंजो ज़ाती दुश्मनी आहे, उन ते बि थोरो सीनियर ऑफिसर्स खे सोचणु घुरिजे त जेकॾहिं को पुलिस एहलकार एतिरो जेकॾहिं उनजी पुलिस गर्दी कंदो ऐं उनखां पोइ उहो प्रेशर ॾींदो मुख़्तलिफ़ शहरनि खे, माण्हुनि खे, त हू बि जेको आहे टारगेट कंदा पिया, या उनजी पंहिंजी ज़ाती दुश्मनी जेकियूं आहिनि उन्हनि ते बि उन्हनि खे ॾिसणु घुरिजे, ऐं उन्हनि जी जेके करेक्टर आहे उन्हनि खे बि सेट करणु घुरिजे, त जीअं को बि शहरी सां या कंहिं बि मामले सां ज़ाती दुश्मनी वर्दी खे इस्तेमालु कयो वञे। उहो पोइ छा थो थिए त उहो ज़ाती दुश्मनी मारियो थो वञे, पोइ उनखे शहीद करार ॾिनो थो वञे त भाई हीउ वर्दी पर्सन हुयो, पर उनजो मामिलो जेको पंहिंजो ज़ाती दुश्मनी थी सघे थो पियो। इन जे करे दहशतगर्दी सां गॾोगॾु पंहिंजे पुलिस जे जेके एहलकारनि खे उन्हनि खे पिणु ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे, ऐं इन्हनि वर्कशॉपनि जी ज़रूरत आहे, ऐं उन सां गॾोगॾु सिक्योर पाण खे कीअं रखिजे उन्हनि सां उहो वॾो अहम हिसो आहे, छाकाणि त कुझु तंज़ीमूं मञी चुकियूं आहिनि ऐं त इहे हमला करे चुकियूं आहिनि। तंहिं करे दहशतगर्दी खां बचाव लाइ पिणु पुलिस खे हिकिड़ो सुठो मैकेनिज़म जोड़णु घुरिजे। अच्छा अब्दुल्ला, हिकु अहम जेको मामिलो आहे जेको
पुलिस हुजे या सिंध हुकूमत दावा पई करे त सेफ सिटी प्रोजेक्ट जॾहिं मुकमल थींदो त केसनि खे हल करण में तमामु घणी मदद मिलंदी। जेकॾहिं ॻाल्हि कयूं बिन कासम वारे इलाइक़े जी, शाह लतीफ़ या मेमार, उते त बिल्कुलु ही ॿेराड़ी वारा इलाइक़ा आहिनि या ॻोठ आहिनि, उते कैमरा मौजूदु न आहिनि। पर डिफेंस में वाक़िया थिया, कयूमाबाद में चौकी ते हमिलो थियो, बोट बेसन में पुलिस ट्रैफिक पुलिस जे एहलकार खे शहीद कयो वियो, उते कैमरा बि मौजूदु आहिनि, न रुगो पुलिस जा कैमरा पर प्राइवेट कैमरा बि मौजूदु आहिनि, रूट मैप बि उनजो ठही सघे पियो। उन्हनि केसनि में बि पेशरफ़्त नाहे थी सघी। सेफ सिटी प्रोजेक्ट अलाए छो एतिरो उनखे डिघो कयो पियो वञे, अञा ताईं उन मां पुलिस ख़ासि करे केसनि खे हल करण जे लाइ का मदद हासिल न करे सघी आहे। इन जी छा वजह आहे, छो ईअं पियो थिए? ॾिसो, सेफ सिटी प्रोजेक्ट जेको हिन वक़्तु अञा ताईं रोलड़े जो शिकार आहे। मुंहिंजे ख़्याल में 5 साल खां वधीक थी वियो आहे, कमु न थिए, कमु करणु हले पियो। ऐं हिन वक़्तु ताईं जेको तव्हांजी ॻाल्हि आहे त डिफेंस जहिड़ो इलाइक़नि में, पोश इलाइक़ा आहिनि जेके कराची जा, उन्हनि खे सिक्योर करण जी कोशिशि कई वञे। सिर्फ़ु सेफ सिटी जे प्रोजेक्ट ते तव्हांखे डिटेक्ट करण जी तव्हांखे सवलाई थी सघे थी कंहिं बि केस जी, पर हाणे केस ताईं केस जे तह ताईं वञण लाइ तव्हांजी इन्वेस्टिगेशन जो हिकिड़ो मज़बूत किरदारु हुजणु घुरिजे ऐं उन ताईं जेको आहे सो ट्रेसिंग सां गॾु सिर्फ़ु इन्वेस्टिगेशन ते डिपेंड न करणु घुरिजे त इन्वेस्टिगेशन पुलिस कमु कंदी। हुनखे एतिरो बर्डन हूंदो आहे जो हू कोर्टनि में पूरा करण जी कोशिशि कंदा आहिनि त असां कोर्ट जा काग़ज़ पूरा कयूं ऐं हुते जेको पेशियूं असां पूरियूं कयूं, पर उन बावजूदि जेके विंग्स आहिनि, पुलिस ऑपरेशन आहिनि, उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि जो कमु करणु घुरिजे ऐं इन सां गॾु सेफ सिटी प्रोजेक्ट जेकॾहिं मुकमल थी वियो त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी बहितरी थी वेंदी। पर बशर्त इहो त तव्हांजी पुलिस एक्टिव रहे ऐं जेके कमु कंदड़ हेठि पुलिस आहे उन्हनि खे सपोर्ट कयो वञे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमनि में इंगेज न कयो वञे, मुख़्तलिफ़ बंगलनि जी ड्यूटी न ॾिनी वञे, तंहिं करे जेको आहे सो मुकमल तौर ते क्राइम ते कमु कनि, तंहिं करे जेको आहे सो कंट्रोल थी सघे थो। बाक़ी जेकॾहिं ईअं ई सेफ सिटी प्रोजेक्ट भले ठहियलु हूंदो, जेकॾहिं CCTV फुटेज निकिरंदा बि सही, हीउ ॾिसो त केॾो वॾो मामिलो हुयो शमसुल इस्लाम वारो, हिन वक़्तु ताईं उहो क्लियर त थी वियो आहे, पर माण्हू ताईं जेको आहे जवाबदार ताईं पहुचण पुलिस अञा ताईं न पहुची सघी आहे। हाणे उन सां गॾोगॾु असांजो जेको हेॾो वॾो शहीद थी वियो पंहिंजो सखर में, त उन जवाबदार ताईं जेको आहे न पहुची सघी हुई पुलिस केतिरनि सालनि खां वठी, हालांकि ख़बर आहे ट्रेस थियल आहे ऐं माण्हू किथे आहे। इहे पहलू जेके आहिनि पुलिस जा उहे बि क्लियर करणु घुरिजनि त जेकॾहिं को मामिलो हितां करे थो वञे, पूरे पाकिस्तान में किथे बि तव्हांखे हिकिड़ी फैसिलिटीज़ मौजूदु आहिनि, पर तव्हांखे उन्हनि ते मुकमल तौर ते कमु करणु घुरिजे। ऐं उहो शमसुल इस्लाम वारो माण्हू जेको वीडियो बयान जारी करे चए थो बाबा मां क़तलु कयो आहे ऐं मां जेको आहे ॿाहिरि थो निकिरी वियो आहियां, पोइ छा माण्हू उहो काॾे मुल्क खां ॿाहिरि थो वञे, पर मुल्क खां जेकॾहिं ॿाहिरि वञे थो पियो उनखे बि ट्रेस करण जे लाइ पाण वटि सिस्टम हुजणु घुरिजे। बिल्कुलु ईअं सेफ सिटी वारो प्रोजेक्ट मुंहिंजे ख़्याल में माज़र सां उहो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो उन्हनि खे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे एडजस्ट करण जे चकर में हू ॾियनि था पिया। ऐं हीअ ठीकु आहे, तमामु अरबे रुपयनि जो ठीकु मुंहिंजे ख़्याल में थी वियो हिन टाइम, ऐं एॾी वॾी बजट उन्हनि खे मिली वई आहे, पर मुकमल छो न पियो थियो, उन में कहिड़ियूं रुकावटूं आहिनि उहे बि क्लियर करणु घुरिजनि। उहा सिंध गवर्नमेंट समेत सिंध पुलिस लाइ हिकिड़ो वॾो जेको आहे चैलेंज आहे, जेकॾहिं पूरो थी वियो त उन लाइ वॾो फ़ाइदेमंद थी सघे थो। हा, बिल्कुलु ठीकु आहे। सेफ सिटी प्रोजेक्ट बिल्कुलु ईअं आहे, लॻे ईअं पियो त करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। कराची जा हाई प्रोफाइल केस हुजनि, उहो हुमेरा असगर केस हुजे, उहो असलम अबड़े जे भाउ जेको MP आहे, उनजो जेको भाउ आहे जेको क़तलु थियो, उनजो केस हुजे, हाई प्रोफाइल केस हुयो। एडिशनल IG कराची जा हू वेझा दोस्त बि हुआ, उहो केस हुजे, उहो बि रोले जो शिकार आहे। ऐं जेका ॻाल्हि अब्दुल्ला कई त जेको वकील आहे, नाले वारो वकील शमसुल इस्लाम, उनजो क़ातिल जेको आहे वीडियो बयान में एतिराफ़ बि करे थो, पर पुलिस उन ताईं पहुचण में नाकाम आहे। IG सिंध इन्वेस्टिगेशन पुलिस खे मज़बूत करण जी कोशिशि थी कई, पर हाणे बि जन ऑफिसरनि जा जेके नोटिफिकेशन बि निकितो आहे, जन जी ट्रांसफर इन्वेस्टिगेशन में जन ASIs खे कयो आहे, छो त IG सिंध चयो आहे त गुज़िरियल 5 सालनि दौरान जेके ASIs भर्ती थिया आहिनि उन्हनि खे इन्वेस्टिगेशन में मोकिलियो वञे, त केर बि पंहिंजी ख़ुशी सां इन्वेस्टिगेशन पुलिस में वञणु न पियो चाहे। उनजो सबबु छा आहे, उते कहिड़ियूं ॾुखियायूं आहिनि या उते कहिड़ा मसइला आहिनि, उन्हनि खे बि ॾिसण जी ज़रूरत आहे। ऐं ख़ासि करे जेका हीअ दहशतगर्दी जी नई लहर शुरू थी आहे, जिन में पुलिस एहलकारनि खे टारगेट कयो पियो वञे, त पुलिस एहलकारनि खे जेका ॻाल्हि इरफान बलोच साहब बि कई, अब्दुल्ला सोलंगी बि कई, त पुलिस एहलकारनि खे इन ॻाल्हि जी ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे त हू ॿियनि जी हिफ़ाज़त करण सां गॾोगॾु पंहिंजी हिफ़ाज़त कीअं था करे सघनि, उन्हनि खे पब्लिक प्लेस ते बीहण वक़्तु कहिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुरिजे, इन ॻाल्हि जी ट्रेनिंग तमामु घणी ज़रूरी आहे। मोबाइल जो इस्तेमालु तमामु घणो वधी वियो आहे, ॾिठो पियो वञे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते पुलिस एहलकार अकेला या ॿ ॼणा हुजनि था, त हू पंहिंजे मोबाइलनि में मसरूफ़ हुजनि था, इन जे करे बि हू सॉफ्ट टारगेट थियनि पिया। पुलिस जेके ऑफिसर आहिनि उन्हनि पारां हिदायतूं जारी कई वियूं आहिनि त पुलिस एहलकार पंहिंजी हिफ़ाज़त जो ख़्यालु कनि, बुलेट प्रूफ जैकेट जो इस्तेमालु कर, पर उन सां गॾोगॾु पुलिस एहलकारनि खे सहूलियतूं ॾियणु ऐं ड्यूटी घटि करण जी बि ज़रूरत आहे। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अला भाई।